इल्तमास दुआ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद lam yalid wa lam yulad बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद रहमान अल्लाह रहीम अल्लाह करीम अल्लाह मुझा मौला सूरत फातिहा माफ कजो मुझा मौला सूरत फातिहा सूरह इखलास मजलिस अज़ा नियाज नंगर सामित नात के कुरान के तिलावत जो सवाब तेरी पाक दरबार में पेश था कि मोहम्मद वाले मोहम्मद जे तवस्सुल मार्फत साहबानियान जा जितरा पे मरहूमीन दुनिया छड़े आन जे रूहन के सवाब अता फरमा आमीन छो बाबा या मौला मरहूमीन जा दर्जात बुलंद फरमा कबीरा सगीरा गुनाह माफ फरमा जन्नतुल फिरदौस में आला बुलंद मकाम अता फरमा नंजे तुरबतुन जे मथा कादादी जनाब सैयदा जे नूर जी बारिश फरमा बानियान जवार सयारन जो ये तमाम नियाज नंगर मेहनत मौला कबूल फरमा मुझा मौला इन तड़े के ताज़हूर इमाम ज़माना आबाद फरमा जेके इन्हनि खे आबाद रखंदा उन्हनि जे नस्लनि खे तूं आबाद रखिजा यज़ादारी मातमदारी सादात मोमिनीन जे नस्लनि में कायम रखिजा बाबल हवाइज मौलाए अली असगर जो सदको जिनू झोलियों खाली आबाद फरमा शाम जे महारी सजाद रत रोण वारे बीमार सैयद साजिदीन अली ज़ैनुल आबिदीन उन इमाम जो वास्तो दी जेको शाम ताणी रत ही रोंदो वियो ते लाशाई खणंदो वियो मोमिनो सजाद वॾो मज़लूम ॿुधंदा आहियो न त हुसैन मज़लूम बेशक मुझे इमाम हुसैन मज़लूम जितरा बीमार रहियो न तव्हां दुआ दिल में रखी वियो यकीनन शिफा मिलंदव सजाद एॾो मज़लूम जो करबला हुसैन अली असगर जो जनाज़ो खयो सजाद शाम में सकीना जो जनाज़ो खयो मुझा मौला इन कैदी इमाम जो वास्तो दी जेतरा मोमिन बीमार आहिनि शिफा अता फरमा हथ हीअं खणो न आख़िरी दुआ है तो मां सही दुआ कयां मुझा मौला ही जेतरा आज़ादार मुझे शाम दी मलका साइण के पुरसो ॾियण आया आहिनि इन्हनि आज़ादारनि के मरण खां पहिरियां हिकु दफ़ो करबला जी ज़ियारत नसीब फरमा उहा जगह ॾेखार जाते वीर कुसंदो रहियो आहे भेण ॾिसंदी रही आहे जेका उचो वेण करे जे बि ज़मीन मथे थी मां ॾिसां मुंहिंजो ग़रीब कुसे कीअं मुंहिंजा मौला हिन नखिन खे जागीर अली अकबर जी ज़ियारत नसीब फरमा मलकाए शाम साइण जे तुरबत जी ज़ियारत नसीब फरमा जन्नतुल बकिया वारी साइण जे तुरबत जी ज़ियारत नसीब फरमा ॾाढे आमीन चओ मां दुआ तव्हांजे लाइ अल्लाह वलीउल असर काइम मौला बक़ियतुल्लाह हुज्जतुल्लाह इमाम ज़माना जे ज़हूर में ताजील अता फरमा सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़ अल्हम्दुलिल्लाह मजमू काफिया कोशिश कयो सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो बाबा कहिड़ी सलवात पढ़ो हर अज़ादार जे ज़िंदगी जा गुनाह माफ़ थी वञनि अल्लाहुम्मा सलवात पंहिंजे वक़्त जे हादी वलीउल असर इमाम ज़माना बादशाह ॾिया
ता ड्यूटी शुरू क्यों मौला तानी जिंदगी दराज फरमाए सही मारे मौला ता बुजुर्गन जी जवानन जी मासूम सगीरन जी मौला जिंदगी दराज फरमाए। मां ये मजलिस तां जी मोहब्बत में पढ़ण आयो है। काफी ॾींहंनि खां तबियत बेहतर नहीं, लेकिन मां जवार के जवाब न ॾिनो। जिंदगी उहा है जेका हुसैन जे मजलिस में गुज़रे। मां ईअं चवंदो आहियां घड़ियूं सजायूं आहिनि उहे जेके हुसैन जे मजलिस में गुज़रनि। उम्र ते कोई एतबार ना है, हीअं सही, लेकिन जिंदगी जा लम्हात उहे भला आहिनि जेके हुसैन जे मजलिस में गुज़रनि। मां ईअं बि पढ़ियो आहे चाचा साईं मोमिन मजलिस में पाण न ईंदो आहे। ॻाल्हाए ॿोलाए तो सही, ज़ाकिर बि पाण पढ़ण न ईंदो आहे। पंहिंजो इमाम फरमाए थो हिकु ॾींहुं पहिरियां जंहिं मोमिन जे नाले ते मुंहिंजी ॾाॾी ज़हरा दस्तखत कंदी आहे, मोहर हणंदी आहे, उहो मजलिस हुसैन में ईंदो आहे। बीबी हिकिड़ो जुमिलो चवंदी आहे, जे तूं सुभाणे मुंहिंजे पुट जे मजलिस में ईंदे त मां ज़हरा दुआ कंदीमांइ। मां ज़हरा तुंहिंजे जन्नत जी ज़ामिन आहे। जे तव्हां थकिजी न पिया आहियो त पोइ मां 2-3 मिंट पढ़ा। हा न ज़वार सही, हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। काफ़ी मौला जा मदाह पढ़ी आहे न, गर्मी आहे, इंसानी फितरत आहे, थकावट। मां ओतिरो पढ़ंदो आहियां जेतिरो मजमो ॿुधंदो आहे। जबर सख़्ती वारी मजलिस ज़ाकिर छा कॾहिं पढ़ी न आहे, हा न सही। मां वॾे में वॾी इहा दुआ थो कयां, जहिड़ा अज़ादार अहिड़ी गर्मीअ में मजलिस था ॿुधो पिया, अलाह तोखे करबला जी ज़ियारत नसीब करे। साईं मुंहिंजे इमाम वटि 7 इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम, और मुझे इमाम वटि एक शख्स आयो जे तो मौला मां या गरीब, मौला दुआ कयो मां करबला वञा, मां ज़वार थिया। मौला फरमाए सुबुह जे टाइम निकिरे घरा असांजे मञण वारे जो चेहरो ॾिसंदो कर, अल्लाह 14 जे ज़ियारत जो सवाब अता करे। हिकिड़ो लफ़्ज़ ई वठी वञो त मजलिस पूरी। मां त एॾी वॾी दुआ कई आहे तोखे त तूं करबला वञ। उहा इन जे करे दुआ घुरी आहे त 6 इमाम फरमाए वई थो नमक लूण सां मानी खाद पोइ बि करबला वञ, कर्ज़ खणी वञ त बि करबला वञ। हथ छॾे वियो न जवान। असां वटि हथनि हीअं न नमाज़ थींदी आहे न मजलिस थींदी आहे, तवजो आहे अलाए। जिंदगी दराज फरमाए। जवान है ना मुझे भाइर है। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, बुलंदतर सलवात, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। जवानो मुझे इमाम फरमाए दो कर्ज खण तब करबला वञ। अल्लाह न चयो थी त कर्ज खणी हज करे, या न? अल्लाह चयो थी अमीर आ, पैसा बैंक में पया थई, तो ते वाजिब आ त मुंहिंजे घर जे ज़ियारत लाइ अच ऐं काबे जो तवाफ कर, शैतान खे पथरियूं हण, हजरे असवद खे बोसो ॾे, हज कर, पर कर्ज़ खणी न अच। इमाम हुसैन चवई तो मोमिन करबला कर्ज़ खणी अच, कर्ज़ ॼाणे त मां हुसैन ॼाणा। छहों इमाम फरमाए थो नमक सां लूण सां मानी खा, पर करबला जी ज़ियारत कर। मौला तुंहिंजे ॾाॾे हुसैन जी ज़ियारत एॾी ज़रूरी छो आहे? जंहिं सॼो ॾींहुं मजलिस ॿुधी आहे, ज़ाकिर सां मौलवीअ सां न ॻाल्हायो आहे,
इन जुमले ते साईं ॾे उन जी ज़बान न हले त मलका शाम ख़ैरात अता ई न कई आहे। मौला फरमाए थो करबला इन जे करे अचो त तोखे ख़बर पए त जन्नत ॾांहुं रस्तो कहिड़ो वेंदो आहे। करबला अच तोखे ख़बर पए त जन्नत हूंदी कीअं। मोमिन जॾहिं करबला थो वञे पियो त मुंहिंजो मासूम इमाम फरमाए थो मोमिन इरादो कयो मां करबला वञा। तयारी की, पासपोर्ट बणाई साईं, वीज़ा हणाई, जॾहिं ब्रीकेस खणी रवानो थियो अल्लाह फरिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे मोमिनो हाणे निकिरे थो ज़ियारत जे लाइ। मां अल्लाह तव्हांजी ड्यूटी थो हणा, तव्हां करबला ताईं हिन सां गॾु हुजो। सोली सिंधीअ में थो पढ़ा, करबला ताईं इन सां गॾु हुजो। जॾहिं मोमिन अचे थो न हुसैन जो ज़ाहिर करबला आयो, फरिश्तनि जो मालिक हाणे करबला पुॼी वियो आहे, असां मोटी अचूं। अल्लाह जो आवाज़ थो अचे न, जेतिरो ॾींहं करबला रहे तव्हां हिन सां गॾु रहो। करबला मां जॾहिं वापसी आयो, घर पहुतो, मालिक हाणे घर पहुतो आहे, मोटी अचूं। अल्लाह जो आवाज़ थो अचे न, मालिक काॾे वञो। आवाज़ इन ज़ाहिर जे दरवाज़े ते वेहो, जेतिरो टेम ज़िंदा है इन जे लाइ तस्बीह पढ़ंदा रहो। इन जुमले जी क़ीमत खपे, लाउड ते तो चवां क़ीमत खपे, पर पैसा न। तव्हां दुआ कयो तो मां जुमलो पढ़ा। जेतिरा ॾींहं मोमिन ज़िंदा है, फरिश्ता उन जे दरवाज़े ते वेठा आहिनि। चाचा साईं जॾहिं मोमिन दुनिया थो छॾे, पंहिंजा गुस्ल था ॾियनि से, कफन था पाराइनि से, जनाज़ो था पढ़नि से, कब्रिस्तान खणी आयसि, तावीज़ कब्र बंदि कयनि से, तलकीन पढ़नि से। तोखे तलकीन जी ख़बर न आहे? तलकीन आहे तूं असां में, हुननि में तलकीन न आहे। तलकीन आहे तूं असां में। तलकीन इन जे करे आहे जो असांजे मरण वारो ज़िंदा आहे, ॿुधंदो बि आहे, सम्झंदो बि आहे। मौलवी पढ़ंदो आहे न, इस्मा फहम, ॿियो मोमिन कुला हलाए चवंदो अथसि ॿुधो ऐं सम्झ। ॿुधंदो ऐं सम्झंदो उहो जंहिंजो पहिरियों इमाम अली हूंदो, ॿारहों महदी हूंदुसि। तलकीन पढ़ियनि से, तावीज़ कब्र साईं बंदि करे जॾहिं मोटी आया, हाणे फरिश्ता था चवनि मालिक ही दुनिया छॾे वियो, तावीज़ कब्र बंदि थी वियसि। मालिक हाणे मोटी अचूं। अल्लाह जो आवाज़ थो अचे न, क़यामत ताईं न मोमिन जे कब्र जे भरिसां वेहो, क़यामत इन जे लाइ इस्तग़फ़ार पढ़ंदा रहो। इहो अमाल सभु इन जे खाते में लिखिया। ॻाल्हायो त सही। हुसैन जी ज़वारी छा आहे? मासूम जो फरमान आहे, पाक रसूल जो, जेको हुसैन जी ज़ियारत करे अल्लाह उनखे 70 हज मक़बूलनि जो सवाब अता कंदो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलीन वलीउल्लाह सैयद आया बावजू ए गाज़ी जो अल्लामा ही मेंबर हुसैन। जीअं मां पढ़ियो आहे उहे पढ़ां थो। हिकु किताब वारे लिखियो आहे त 70 हज न 70,000 हज मक़बूलनि जो सवाब। हुसैन जी ज़ियारत, उहे कहिड़ा हज जेके कबूल थियल या पाक रसूल सां कया हुजे, या मौला अली सां कया हुजे, या इमाम हसन सां। हितां माण्हू वञी न 10-15 लख भरे, हज तक़रीबन एतिरो थी वियो आहे न, 10-15 लख सां वञे थो। जॾहिं मोटी ईंदो हज करे
तू वन हाजीअ खे मुबारक ॾियण लाइ छा चवंदो दुआ कर अल्लाह कबूल करे ये चवंदो आहे त तव्हां ताईद कई चवंदो आहे न साईं दुआ करे अल्लाह हज कबूल करे ये 15 लख में भरियई सफर कई गर्मी में पहाड़न में रात गुजारी सफा मरवा जे दरमियान डोड़िए मोटी आई चेंदो दुआ कयो अल्लाह कबूल करे चवंदो आहे न साईं लेकिन मौला जन फरमाइंदा जेको हुसैन जी ज़ियारत लाइ वञे अल्लाह उनखे 70,000 मक़बूल हजन जो सवाब अता थो करे गुनाहन खां पाक 6 इमाम जो फरमान दवार 6 इमाम जो फरमान जेको हज ते वञे अहराम बधे ऐं वञी अल्लाह जे हरम में वेहे गुनाह माफ़ थी वियसि पोयां जेके गुनाह कया अथई माफ़ थी वियसि उहो ई इमाम फरमाए थो जेको हुसैन जे ज़ियारत लाइ अचे पहिरियां गुनाह बि माफ़ बाद वारा बि माफ़ पहिरियां बि चाचा सही माफ़ बाद वारा बि माफ़ मोमिन वयो ज़ियारत हुसैन जे लाइ गुनाहन खां माफ़ जॾहिं इमाम हुसैन जे हरम में थो अचे 6 इमाम फरमाए थो जॾहिं हरम में आयो तव्हां जेतिरो ॿुधंदव मां पढ़ंदुसि तव्हां सां मुंहिंजो वाइदो हरम में हुसैन में आयो हाय हाय अञा ज़रिए खां थोरो पोइते आहे मुझे इमाम फरमाए तो ज़ाहिर जी कैफियत ईअं आहे जीअं ताज़ो ॿार मां जे पेट मां ॿाहिरि ईंदो आहे कोई गुनाह न रहंदो अथसि गुनाह हूंदो अथसि नंढे ताज़े ॼावल ॿार जो गुनाह हूंदो कोई गुनाह न हूंदो उनखे असां छा सॾींदा आहियूं हाय हाय वाह जवानो उनखे सॾींदा आहियूं मासूम जंहिंजी ज़री तोखे ऐं मूंखे थोरी देर लाइ मासूम करे अल्लाह ॼणे हुसैन पाण छा हो मौला फरमाए थो जेतिरो टाइम ज़रिए जे साम्हूं वेठो आहे हुसैन जे ज़रिए खे ॾिस अखियूं हीअं छिंबे थो जागो हुसैन जे ज़रिए खे ॾिसे थो पियो अखियूं छिंबे थो पियो जेतिरा दफ़ा अखियूं छिंबंदे अल्लाह हर अखि छिंबण ते तोखे हिकु उमिरि हिकु हज जो सवाब अता हाणे मोमिन सही करबला नथो वञी सघे मौला मां आहियां ग़रीब मौला मां आहियां ग़रीब दौर हुसैन करीम करीम मौला जदो करबला नथो अचे न नियत कर इते नियत कर केड़ी नियत मौला मां करबला हमारे सोमा पढ़ंद हलंदो हे न हो त जिक्र हुयो अगे जाकिर बगैर लाउड जे पहर पहर पढ़ंदा या है ना ता ॿुधंदव त पढ़ंद नियत कर इते नियत कर मौला मां करबला ईंदुसि सादिके आले मोहम्मद जन फरमाइंदा जे तू करबला नथो अची सघे नियत कर जे उहा भी नथो करे सघे त हिकु अमल कर कहिड़ो हर जुमे जी रात गिरेबान चाक कर आस्तीन मथे कर पेरन मां जुती ला जुती ला अखिन में गोढ़ा हुजनी घर जे छत ते भी करबला दे मुंह करे जा अस्सलामु अलैका या अबा अब्दुल्लाह अल हुसैन मौला फरमाए तो हेडे मुंह करे सलाम कर त अल्लाह तोखे 70,000 हज मक़बूलन जो सवाब चलो मां हिकिड़ो मिसाल ॾियां
तू जो सलाम करें दो तो करबला पुजे तो मोमिन जो ज़ात से सलाम करे तो तोखा कोई सवाल करे तो तुझो सलाम करबला पुजे थो या न अच तो मां जवाब दे ए जड़े हाजी विंदो आ न हज ते हजरे अस्वद आ इनके बोसो ॾियण अथसि वाजिब अथसि ये न साईं चार पत्थर आहिनि न टिनि खे पथरियूं हणंदो हिक खे बोसो ॾींदो शैतान खे जे महिल पत्थर हणंदो न त शैतान बि खिलंदो आहे हर कंहिं ते न ॻाल्हाए ॿोलायो घणनि ते खिलंदो आहे हिते पत्थर थो हणे उते मूं वारा कम सभु तूं थो करे बाड़ खिलंदो तवजो हजरे अस्वद खे बोसो ॾींदो जे बोसो न ॾेई सघे रशा त हुकुम आ हजरे अस्वद ओ हुते परे आ तू हितां बि हीअं सलाम कर हे हीअं करे हीअं कर बोसो थी मां हाजी खां पुछो तुंहिंजो हे बोसो सलाम उते पुॼी वियो जीअं हा पुॼी वियो तुंहिंजो सलाम हजरे अस्वद ताईं पुॼी सघे थो असांजो सलाम करबला नथो पुॼी सघे हुसैन जी ज़ियारत कर नियत कर इते नियत कर ज़ियारत जो फ़ाइदो केतिरो आहे मौला जन फरमाइंदा जेको ज़ियारत हुसैन कंदो उनजी दुआ जल्दी कबूल थींदी मौला फरमाए थो जेको हुसैन जी ज़ियारत कंदो उनजे घर में बरकत ईंदी मौला फरमाए थो जेको हुसैन जी ज़ियारत कंदो उन ते जन्नत वाजिब आहे हुसैन जी ज़ियारत जेको कंदो जुमिलो अॻियों वारो को पाण जन्नती न आहे 100 गुनाहगारनि खे पाण सां गॾु जन्नत वठी कोई लुत्फ अचे थो या न 100 गुनाहगारनि खे पाण सां गॾु जंहिंखे चाहे पाण सां गॾु जन्नत में वठी वञे 70 माण्हुनि सवाल कया 6 इमाम खां मौला 70 खे हिकु जवाब ॾिनो ज़ियारत हुसैन जे तो मौला अञा सवाल कयूं मौला फरमाइस अॼु खां वठी क़यामत ताईं सवाल कर मां तोखे जवाब ॾींदुमि पर एतिरा जवाब न ॾियां दुनिया वारा हज खे छॾे काबे खे छॾे करबला वेंदा अल्लाह जो हज न कंदा करबला वञी हुसैन जो हज हुसैन जी ज़ियारत कर कर्ज खणी वञे चलो मां हिकिड़ो जुमिलो पढ़ां मन लाउड हली पवे तव्हांखे रज के मसाए ॿुधायां ज़वार साईं इंशाअल्लाह हलंदो तव्हां मारे ॾिसो साईं ई घणा चवंदा आहिनि त बाबा वञा थो करबला पर पोइ घणा दवार अहिड़ा बि चवंदा आहिनि इहे पैसा ग़रीबनि खे नथो ॾे चवंदा आहिनि या न हिननि ग़रीबनि खे ॾे करबला न वञ मां ये मिसाल ॾींदो आहियां कि मोमिन जो दिल जो ऑपरेशन हुजे उनखे चवंदे त ऑपरेशन न कराए ग़रीबनि में विराए उहो चवंदई दुआ करे मां ऑपरेशन कामयाब थी वञे तूं हिकु ग़रीब जी थो चए मदद मां सवन जी कंदुसि त जेको करबला थो वञे उनखे रोक न इहो 5 लख ख़र्च करे ईंदो दिल पाक करे ईंदो हिते अची 50 लख ख़र्च कंदो हुसैन करीम है थोड़ा आवाज वधाए
हुसैन की ज़ियारत बड़ी अफजल तरीन इबादत है। जै दीन बचायो ना उन जो नालो हुसैन आहे। जै दीन बचायो उन जो नालो हुसैन आहे। जै हुसैन बचायो उन जो नालो बीबी ज़ैनब। साईं मां हिते हिकिड़ो जुमिलो ज़वाब साईं चवंदो आहियां, जंहिं दीन बचायो उन जी ज़ियारत एॾी अफ़ज़ल आहे। अल्लाह ॼाणे जंहिं हुसैन बचायो शाम जे मलका जी ज़ियारत केतिरी अफ़ज़ल आहे। मां सैयद शाम त थी वई आहे न, मां झोली खणी दुआ थो कयां, अल्लाह तोखे शाम वठी वञे। पर हिक ॿी दुआ बि कयां, अकेलो न वञे, या भेण गॾु हुजई, या धी गॾु हुजई, या मां कठे हुजे। मां जुमिलो सॼी सिंध में तक़रीबन पढ़ियो आहे। तव्हांखे मिन्नत थो कयां, जॾहिं शाम वञे त हथे खाली न वञिजा। पंहिंजे हिन इलाइक़े मां बीबीअ जी चादर ठाराए वञा। साईं जे ज़रिए ते वञे न, मां त ईअं अमल कंदो आहियां, हर साल मोहर लॻंदई। काई धी हुजई न, उनखे चादर ॾेई चवेसि बीबी जी कबर ते तूं चादर रखी। हिकिड़ो जुमिलो चएसि, बीबी 36 शहरनि मां घुरंदी रही न मिली, असां ख़ैरपुर जा आज़ादार तुंहिंजे लाइ चादर वठी आया, उथी चादर पाए। हिकिड़ो जुमिलो पढ़ा गवार थी सघे त हिननि जी अखियुनि जो वज़ू थी वञे। रुगो चादर न, हिन पंहिंजे इलाइक़े मां मासूमा साइण जा दुर ई ठाराए वञा। अलाह एतिरो ॾिनो थी, महांगा न मिलंदई, सोन जा न त चांदीअ जा दुर ठाराए। धी खे ॾे, शाम वञी चइजां साइण सकीना जी कबर ते रख। हिकिड़ो सवाल पुछेसि, बीबी असां मजलिसुनि में ॿुधंदा आहियूं तूं चवंदी आहियां बाबा मूंखे दुर जो अरमान। बीबी उथी दुर ई पाए, ॿुधाए बाबे पाराया कीअं हई, कातिल तुंहिंजा दुर लाथा कीअं। सदके 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 सही मानो करा। 11 मुहर्रम जी रात मौला जा सोना मगायो। मां सैयद दुआ थो कयां, मौला मज़ीद सेहत अता फरमायो। इन साइण जे जुमिले ते मातमी अज़ादारो 11 मुहर्रम जी रात शिमर चए थो, मां जे महिल ख़ैमन में वियुसि न, मां ॾिठमि हुसैन जी धी खे जमन जा दुर पातल। मां सम्झो मता मूंखां पहिरियां कोई ॿियो लुटे वञे। रामी चए थो, मां 2 आङिरियूं सकीना जे दुरनि में चए थो, मां एॾा ज़ोर सां दुर लाथा जो 2 फुट हुसैन जी धीउ मथे आई। जॾहिं ज़मीन ते किरी त चोलो रत बणजी वियुसि। हिकिड़ो जुमिलो चई, चाचा गाज़ी हली आ, मुंहिंजा कन ज़ख़्मी थी। अलमान भाई अलमान अलमान, वाह भाई वाह, बड़ी मक़बूल मजलिस आहे। कुर्सी हेड़ा हेड़ा हाय मां सदके बस। चाचा गाज़ी हली आ, ॾिसो न मुंहिंजा कन ज़ख़्मी थी। चलो जुमिलो अची वियो आहे, साम्हूं न पियो पढ़ां, अची वियो आहे साम्हूं। ज़वार साईं उहो वेण आहे जंहिंते मलका शाम जी मोहर लॻल आहे। कहिड़ी अख आहे जेका न वसे। 12 मुहर्रम जॾहिं काफ़िलो वियो न शाम, हिननि आज़ादारनि हुकुम ॾिनो आहे, हुकुम जी तामील कंदे। इहो जुमिलो पढ़ां बाद में तव्हांजे हुकुम जी तामील कंदे। 12 मुहर्रम जॾहिं काफ़िलो वियो न शाम, लाशुनि ते आयूं त हथ हीअं ॿधल है त कर, जॾहिं उथियूं त हथ हीअं ॿधल बिना पलाण उठनि ते सवार थियूं। मातमी अज़ादारो, करबला त सहरा ही न सही, कई दीवार नहीं, सहरा ही रेती। जाॾऊं चाहे ना बाबा साईं काफ़िलो वठी वञनि। इन्हनि ॼाणे बुझी काफ़िलो उतां गुज़ारियो, जाते बग़ैर बाज़ुनि जे गाज़ीअ जी लाश पई।
हाय हाय बीबी ज़ैनब गुजरी लाश सिधी भैया बाबा सही साइण में कुलसूम गुजरी लाश सिधी भैया लाहौर जी मलका गुजरी हाय बाबा लाश सिधी भैया साइण रुबाब गुजरी लाश सिधी भैया अकबर जी मां कासिम जी मां गुजरियों लाश सिधी भैया जॾहिं गुजरी या न मासूम सकीना गाज़ी जी लाश हीअं करवट तब्दील कई मासूमा ट्रोड़ंदी आई कपियल बाज़ुनि ते बोसा ॾेई चएंदी चाचा नाराज़ न थी मां कोई पाणी घुरण आई आहियां लखवारी चाचा बे पासे ते जो मोह कयो थी मां सकीना कोई पाणी घुरण आई आहियां आवाज़ हुसैन जी धी सरदार जी धी जे पाणी घुरण न आई आ त कीअं आई आ साईं तव्हां इजाज़त ॾियो मां वेड़ पढ़ानी आहे कीअं आई आ जे पाणी घुरण न आई आ उचो वेड़ करे जदी इहो ॾसण आई आहे शिमर मुंहिंजा हथ ॿधी छॾिया अलमान 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 सदके 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 मरहबा से मरहबा शिमर साईं वॾो बेहया हो साईं मौला तव्हांजी ज़िंदगी दराज़ फरमाए 13 नेज़ा हाय 13 ज़रबू हुसैन जे गर्दन ते मारी शिमर शाम ग़रीबा वारी रात 13 नेज़ा अली जे धी जे सर ते मारी ते ओचो भेण करे जे बीजे लुट लई चादर मैं को कत्ल चाकर फरमाया धी ज़हराए मैं गैरत हां बनी हाशिम दी नहीं कीता शिमर हयाए उचो भेण करे जे दी अरमान इहो अज जीदा होगा जरनैल अब्बास भेराए उचो भेड़ करे जदी इहो सोच के लुटिए हाथ के न पड़ाए कली रह गई है आन दी अलमान अलमान या ज़हरा या सैयदा मरहबा से मरहबा मरहबा हाय हाणे तव्हांजे हुकुम जी तामील साईं छटरी शहरन मां बगैर चादर जे सफ़र कई तुझी हाय ना आई जवान छटरी शहरन मां बगैर चादर जे गुज़री न पानी घुरी न मानी घुरी जवान हिक वेण करे जे भी उधारी चादर जो माली जी धी आहे चलो हे आज़ादार जुड़ी पिया आहिनि शाम जे राह ते हिक शख्स आहे जो मां दरिया जे हुन पासे खां बीठोसि दरिया जे हिन पासे खां काफ़िलो पियो वञे शाम जो मां ॾिठमि मारो मारो जी आवाज़ चहबुकनि जा आवाज़ ताज़ियाननि जा आवाज़ हैज़नि जा आवाज़ घोड़नि जे टांपुनि जा आवाज़ मारो मारो जी आवाज़ बाबा चए थो मां दरिया क्रॉस करे आयुमि ॾिठमि त काफ़िलो अॻिते हलियो वियो जीअं धूड़ काफ़िले जी ज़मीन ते वेठी चए थो मां जो ॾिठमि हिकु बीबी आहे जंहिंजो हिकु हथु पासे ते आहे हाणे त शर्म न कर शाम थी वई आहे हाणे त साईं तुंहिंजी महिमान आहे थोरी देरि खां बाद पंहिंजे वतन ते मोटी वेंदी ओमातमी अज़ादार हिकु हथु पासे ते अथसि ॿिए हथ ते हिकु यतीम बचो अथसि जॾहिं हिन जी क़बर बणाए मां तुंहिंजे जन्नत जी ज़ामिन आहे चए थो मां क़बर बणाए बीबी ॿियो बचो खणी आई जॾहिं हिन जी क़बर बणाए मां तुंहिंजे जन्नत जी ज़ामिन आहियां मां ॾिसां त हिन मजलिस में सैयद कहिड़ी जाइ ते वेठा आहिनि हुन जी हाय ॿुधाईंदी और वण वारा चए थो जेॾी महिल बीबी टियों बचो खणी आई न चए थी क़बर बणाए ओ होॾे परे हलियो वञ बीबी मूंखे ॾे त मां दफ़नायां जी पहिरियां मर्द बचा हा हाणे मुंहिंजी धीउ आहे या ज़हरा मरहबा से मरहबा या सैयदा छटरी शहर अबूर करे शाम जी खूनी बाजार में आई हाय अॼु बि वञो साईं जेतिरा तव्हां शाम जा ज़वार वेठा आहियो मां केतिरा ई दफ़ा शाम जा ज़वार आहियां मां ॻणींदो न आहियां त हेतिरा दफ़ा वियो आहियां इन जे करे जो हो ई हिसाब नथा कनि हाय त मां कहिड़ो घणे हिसाब कया मातमी अज़ादार अॼु बि वञो न ज़वार साईं शाम जी बाज़ार में रश ॾाढी आहे शरीफ़ पर्दादारनि सां गुज़री न सघंदा आहिनि असां जॾहिं गुज़रियासीं न पर्दादार किथे आहे
से मूंखे अज़ादारनि जो कहिड़ी तरकीब बणाई जो बाज़ार वञो एॾी रश ॾाढी आहे पढ़ा साईं इजाज़त आहे मां हिनमहिल तव्हां वटि पढ़ां थो लेकिन मुंहिंजो रूह उते आहे बात में अज़ादार चवनि पिया त पर्दादारनि खे विच में कयूं हीअं बीहूं हाय त हीअं बाज़ार उबूर करे अचूं साईं 7-8 मिंट लॻा असां बाज़ार हीअं उबूर करे आयासीं मां चयोमांनि तव्हां इन अंदाज़ में बाज़ार मां गुज़री आहियो केतिरो टाइम लॻो अथव चवनि सैयद 5-6 मिंट लॻा आहिनि मूंखे मिंबर जो कसम आहे मां इहो लफ़्ज़ चयोमांनि ज़वार साईं मां चयोमांनि तव्हांखे 5-6 मिंट लॻा आहिनि अली जे धीउ खे हिते 15 आज़ान गुज़री हाय 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 हिक ॾींहं में बाबा खणी आज़ान ईंदे आहिनि 5 अली जे धीउ खे 3 ॾींहं लॻी आहे ते हिकिड़ो भेण करे जे बि क़ुरान पढ़ मां ज़ैनब सदका 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 हाय दरबार जा हुकुम ॾिनो अथनि बजुमला दरबार जा ॿुधो उते आई जाते जुती बि न अचे रसी हिक गल चौहठ अॻियां अॻियां मल्क ज़ंजबार मल्क ज़ंजबार जे पोयां बाबा मल्क शाम साईं ज़वार साईं मौला ताईं ड्यूटी क़बूल फरमाए साईं उम्मे कुलसूम साईं रुकैया साईं लैला साईं उम्मे फरवा कीअं पढ़ा साईं कीअं अज़ादार ॿुधंदा साईं रुबाब अकेली न आहे ज़ख़्मी कननि वारीअ जा हथ ॿधल आहिनि हिकु कदम खणे थी ॿियो कदम रखे थी रोई जदी सजाद भेण थकजी पई थी हाय हाय 9 कलाकनि खां बाद हरामी तख्त ते वेही इशारो करे जेतो इन्हनि में अली जी धीउ ज़ैनब कहिड़ी आहे अल्लाह मां सैयद आहियां न अदब सां पढ़ा बाक़ी मर्ज़ी आहे जीअं वणनि लेकिन मां ही सैयद हथ ॿधी महिनत कई मौला जो कोई जेको मुंहिंजी साईं जी चादर खे रहंदो आहे न अहिड़ो अमल न कंदो हूंदो लेकिन मां वरी बि हथ ॿधी महिनत थो कयां भुलिजी बि कॾहिं शराब खे ॾिसजां बि न ए ज़ालिम तख्त ते ज़वार ते शराब तो पिए हरामी जे हथ में खज़रान जी छड़ी आहे बार बार छड़ीअ खे थो हलाए ए नजरान जो सफ़ीर उतां थिए जेतो मां सम्झो बादशाहनि जा शौक़ हूंदा आहिनि ईअं ई हलाईंदो हूंदो जेतो जीअं तख्त जे क़रीब आयुमि माफ़ करियो अज़ादारा जेतो मां ॾिठमि तश्त में हिकु ग़रीब जो सोनो सर पियो हालत कहिड़ी आहे खबे जो ज़ुल्फ़ो सॼे जो ज़ुल्फ़ो खबे रुख़सार ज़ख़्मी लब ज़ख़्मी अखियूं ज़ख़्मी ए गले जो रगूं बेतरतीबी कटियल बार बार लबन दे मारे जेतो बैयत करे हाँ ज़ैनब ईअं न चई हाय 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 मातमी अज़ादारो 9 कलाकनि खां बाद हरामी इशारो कयो उहा हुसैन जी भेण कहिड़ी जाइ ते बीठी आहे जेका शबीर खे जे बि बैयत न कजां तो सां ज़ैनब कथे आहे पढ़ां ब भेण इजाज़त आहे ए शिमर चेदो ओ जेका साम्हूं चिट्टे सर वारी बीबी आहे जंहिंजा वार सफ़ेद आहिनि इहा इन्हनि जी कनीज़ आहे कनीज़ पर सॾींदा मां अथसि इन जे कंड जे पोयां बीठी आहे ज़ालिम जेको हटायोसि मुंहिंजे दरबार में पर्दे जी ज़रूरत न आहे शिमर करीब आहे फिज़ा हटी वञ असांजो हाकिम चवई थो असांजे दरबार में पर्दे जी ज़रूरत न आहे चए थी मरी वेंदसि न हटंदसि इन ॾींहं जे लाइ त मोहम्मद खां ज़िंदगी घुरी आहे जेके वॾा वॾा ज़ाकिर ॿुधी वेठा आहियो इन ॾींहं जे लाइ त मुस्तफ़ा खां ज़िंदगी घुरी हुयमि मरी वेंदसि न हटंदमि ज़ालिम जे तो फिज़ा मां ताज़ियाना मारींदो आहियां थोरा आवाज़ ॾेसि मुंहिंजा बाबा कोशिशि कयां ॿ भेण पढ़ी सघां हाय जनाबे ज़ंजबार साईं फिज़ा जे दी तूं ज़ुल्म वधाए मां सैयदनि सां मोहबत वधाए हाय पहिरियों ताज़ियानो लॻो पोयां आवाज़ आयो अम्मा फिज़ा ॿियो ताज़ियानो लॻो मां ज़ैनब रोअण वारा टियों ताज़ियानो लॻो आ रोई जदी अम्मा अली जी धीउ ज़ैनब हाय कर रोई जदी जे ज़ैनब त
डाडिया न गालाए ज़ालिम शराब थो पिए हाय हाय आवाज़ अम्मा हटी वने रोई जदी अम्मा न सदिया हटण जे लाइ न चवे अम्मा कई अहिड़ी तरकीब बनाए ज़ैनब जी चादर बची पए ये पढ़ाना सही अदब सां आवाज़ ज़ैनब जो पर्दो बची पए जदी केड़ी तरकीब बनाया अम्मा होॾे ॾिसे 400 हबशी कुर्सन ते वेठा अम्मा मता तुंहिंजा रिश्तेदार हुजनि अम्मा मता तुंहिंजे मुल्क जा हुजनि रही जदी ज़ैनब धी जे मूं जा हुजनि त करबला ज़रूर अचना हो जे मूं जा हुजनि उन टाइम अचना जॾहिं यारीअ जे रात तुंहिंजी चादर पी लुटजे अलमान अलमान लखवारी बाबा मां उन बदो हुकुम जो मां पढ़ा मां रुअण वारनि जो नौकर आहियां जेतिरा ज़्यादा रुओ था पिया मां सैयद झोली खणी दुआ थो कयां अल्लाह हिन साल इन्हनि खे उहा दरबार ॾेखार जाते चवंदी रही मुंहिंजो भागीना मुंहिंजो हुसैन नमाज़ी कुठो वियो अलमान 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 या ज़हरा या तुंहिंजे इलाइक़े ते साइण जो करम आहे काई वखरी मुकान ज़वार साईं रोई ॾेदी अम्मा होॾे ॾिसो हबशी कुर्सन ते वेठा ज़वार साईं मलक ज़ंजबार जी नज़र पई आहे हिकु हबशीअ खे ॾिठई इजाज़त ॾियो मां पढ़ा जुमिलो जीअं आहे हथ वधाए ॾेदी ओ सईद तुंहिंजी ग़ैरत काॾे वई आहे अलमान हाय ग़रीबी हाय ग़रीबी हाय ग़रीबी जी ज़वार साईं मां नौकर आहियां हथ वधाए ॾेदी ओ सईद तुंहिंजी ग़ैरत काॾे वई आहे सईद कुर्सीअ तां उथियो आहे जेतो मां त सईद आहियां छल तूं फिज़ा न हुजे अलमान 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 छल तूं मलक ज़ंजबार न हुजे तुंहिंजो लहजो असांजी मलका सां थो मिले रोई जदी सईद तारुफ़ कराए तुंहिंजे वतन जो नालो छा आहे हाय हाय मां सोचां थो अॻियां जुमिला ॾुखिया आहिनि तव्हां ॿुधी कीअं सघंदव और रुअण वारा अकल करे जदी वतन जो नालो ॿुधाए जेतो ज़ंजबार बादशाह जो नालो अशकबूस ज़िंदाए या मरियो जेतो मरियो हुकूमत केर तो करे आवाज़ उन जी हिकु धी हुई जो नालो मैमूना फिज़ा आवाज़ उहा तख़्त ते न वेठी आहे उन जी जुती तख़्त ते पई आहे सईद जॾो पाण काॾे वई आहे आवाज़ कोई मदीने जो शहर अलमान 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 या ज़हरा लखवारी बाबा लखवारी कोई मदीने जो शहर मोहम्मद जी धी उन जे घर में नौकरी ॾींदी ओ एॾा करीम हसन हुसैन चवंदा तूं असांजी माउ या ज़हरा अञा भेण पढ़ा जवानो तव्हां जवान इजाज़त ॾियो और रुअण वारा कल करे ॾेदी सईद अगरि इन दरबार में उहा फिज़ा चे त सुञाणी दे हकल करे जे तो केदण वरी न चइजा हुआ असांजी मलका हीअ शराबी जी दरबार हकल करे जदी सईद सुञाणे उहा फिज़ा माया हकल करे जदो नबी बी ज़ैनब जी संगत छॾे न शाम अचे हकल करे जदी अखियूं बंद कर दरबार च ज़ैनब हो आई
भेड़ बड़ा उच्चो भेड़ करे जदी दरबार च ज़ैनब हाय हाय आई खड़ी है घन त्रे भर जाया नाले ओहन गल विच रसियां चलो मन पियो पढ़ाई ता जमानन आजादारन मातम ने जला वेड़ हबशी ड्रोड़ंदा आया तलवारों कड़ियां हकल करे जांदा यजीद तू ज़ैनब वांगे